न पड़ेगा लाउड है सही लाउड विशाल भी तो खुशी था जो कम सुनता की बात है जो कुरान भया को कम नसीब करे कम नसीब करे अरे अॻ में ॼमण अरे अॻ में ॼमण थींदो आहे अॻ में ज़िंदगी थींदी आहे अॻ में हयाती थींदी आहे मौत पोइ थींदो आहे अरे आश करे अॻ में ॼमण त महिल हाणे मौत नी पोइ आहे पर मौत जा कार्ड असां सुन जमा जा आहिनि न नबीअ खे मौत आहे कोन छो तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से चुप जान सब जाओ चश्मे आलम से चुप जान मेरे चश्मे आलम से चुप जान मुस्तफा दे मौत छा जो साईं फरमाता थे इन्नल्लाह हर्रम अलल अर्द अन ताकुल अजसादल अंबिया फनबीयुल्लाह हय्युन युज़क ज़मीन वणन खे खाई वेंदी आहे इंसाननि खे पंहिंजो ढोरनि खे खाई वेंदी आहे कोयलनि खे खाई वेंदी आहे 6 महीना लोह पूरो कढो त खाक थी वेंदो मगर अंबिया कबर में सुम्हंदा आहिनि हाणे बि खोड़ तण जो पाणी बि पियो त चेहरा सुठा सुभान अल्लाह जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह तू जिंदा है वल्लाह मेरे चश्मे आलम से चुप मेरे चश्मे आलम से तमाशा तो देखो अरे जहन्नम की आतश तमाशा तो देखो जहन्नम की आतश लगाए खुदा और बुखाए मोहम्मद हदीस क़यामत का दिन जब होगा पुरसरात बिछाई जाएगी 500 साल जो हाजी कैसर बंद हूंदो पुल हीअ न हूंदी रस किनारे ते ठेला दुकाऊं में हुनजी वञनि ट्रैक्टर गाड़ी हुनजी वञनि वार खां सनी पेड़ खबर पुटे के हाँ सही वेठूं बाह जा फड़का मगर खुदा जो कसम त बुखारी थी मुबारक जॾहिं अल्लाह जा प्यारा बाना साईं मशोरी साहब जन रखंदा त जनम दा कदो त दुनिया मोमिन फइन नूर का तुतफी लाबी ओ अल्लाह जे नूरानी शिकिल वारा इंसान जल्दी लगे वन तो तुंहिंजो नूर मुझे जन्म जे जिभीअ खे विछाए छा नज़ारो थो थिए मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हाओ दुनिया मोमिन फइन नूरक तुतफी लहबी ओ मोमिन जल्दी लगे वन तो तुंहिंजो नूर मां जन्म जे बाहि खे विछाए थो ख़ुदा मूंखे ॿारियो मोहम्मद जे दुश्मननि जे साल जे कान तो टारे छॾियो मां मोहम्मद दुश्मन खे काॾो सारियां ताजुब की चाह ताजुब की चाह आला बनाए खुदा और बसाए मोहम्मद बनाए खुदा और बसाए मोहम्मद बनाए खुदा और बनाए खुदा और बसाए मोहम्मद आओ मेरे अज़ीज़ दोस्तों अल्लाह वाले शान मुस्तफा जो नूर आयो
जब अपने हुस्न के महफिल सजाने का ख्याल आया, अल्लाह तबारक व तआला जब मां पर हुस्न देखा रहा और वहनास कुंत कंजन मखफियन फआफत अन औरा मां करो खजानो मखफियुस मोहब्बत की तो दुनिया मुखे सुनाने को मां मोहब्बत के पैदा तो फरमाए पियो जब अपने हुस्न की महफिल के सजाने का ख्याल आया, चिरागे बज़्म इम्का के जलाने का ख्याल, चिरागे बज़्म इम्का के जलाने का ख्याल आया, हरी में नाद के पर्दे उठाने का ख्याल, पर्दा ला रबम हुदा पो छाछो हरी में नाद के पर्दे उठाने का ख्याल आया, वो खुदा को नूर जब अपना दिखाने का ख्याल आया, वो मोहम्मद कमली वाले के बनाने का ख्याल आया, मोहम्मद कमली वाले के बनाने का ख्याल आया, मोहम्मद कमली वाले के बनाने का ख्याल आया, मोहम्मद कमली वाले के बनाने का ख्याल आया। महबूबा जज़ात बाबरकात के रब पैदा इन्हें दे करे महबूबा लौला कलमा अजहर तो रबूबियत मां बाजी रबूबियत पैदा न क्या लगे तो रानी मोहम्मद के पैदा न क्या अमर जैसे प्राइवेट सेक्रेटरी मुझे को याद नहीं बस भेजा पाए पांडुगिया में अंगन के अचन वो आगुन ऐब कचायूं ढकन थी ढक जन तोने लखो जन तभी माफियूं रिदन में धरा हे कारियूं असा कोठूं किनियूं मूर न मोचारूं वठी वेठूं वाट ते खिचियूं खारियूं हिनन जूं हारियूं जो समेरी अचे लाखा ओ लाखा वो सुना कने ते आवाज दोस्त मुझो पहुंचंदो के वणे त तुझे कदमन में माफी गुजारो कड़की घुमे आसे मुस्तफा जो शान गायो से मुझा है मुझो आवाज पहुंचंदो दी लाखा लज संदिया आ अगली आहिया ये पखा से परता जे तुझे अरिया भारत थी जमात तुझे दरवाजे ते आई थी अल्लाह जो प्यारो बानवा हथ उभा थींदा वेंदा तकदीरा बदल थी तारी सो सुनी सूरत में खबर पहुंची इदा रूह शुक्र अल्लाह खुदा जो कसम तस्वीर ॾिसो त ज़िक्र याद अचे मोल दिल जहिड़ी थी वञे हाणे हिकिड़ियूं तस्वीर अहिड़ियूं ॼण महात्मा गांधी जी तयार थी कयो मुस्तफा जी दात बाबर का जो नूर से अंबर जे पेट में आयो मिलिया से जुमेरात नाई जी रात रजब जो महीनो नूर मुस्तफा जो मुझे बाकी खबर कान थी को नूर मुस्तफा जो आयो वो सुबह जो वक्त जो थो त 2 साल गुजरिया त मक्के में दुकार पइजी हो वन सुकी रहा ताजर के घर वठी वही ही का शय का नहीं बस पुत्र बस बस हाज़िर हाज़िर सब कुर्बान माता जी मुझा साईं अमर जी फरमाए ॿुधो छा क्या मजबूर है तू त पोइ वञे फ्री थो ॾियां
अमर जे पेट में मुस्तफा जो नूर आयो 10 साल गुज़री विया किबला तू जी अमर जी जे पेट 10 साल गुज़री विया तो कार मन खबर पतो ने वन अंब जो कणक झाजवा सपाई टुल ओ लखत जो मापा जे पाठारी तऊ शुक्ल ज़मीन ते जो कदम पे रखा त वक़दर तिल अर्द व हमल तिल अशजार शुक्ल कदम ज़मीन ते रखा पे त मुझे कदम जेठो गुलाब जा गुल निकरंदा पिया जन राबेल जा गुल निकरंदा पिया जन बखमल जा गुल निकरंदा पिया जन पतो पतो तो पुकारे मरकल तू दुकान दियो अज तो के पत्थरन ते घुमायो तो के तकलीफ ते मदा तुझे पेट वारो राणो मोहम्मद डोरा वक़दर तिल अर्द व हमल तिल अशजार जे शुक्र वन जे बरसा लगा पई त सजदा पे करे मुझा अजीज दोस्तो अन मुदाता में वाकन जो बचे आला हजरत मौलाना अहमद रजा तेबरेली फरमाए तो त चांद शक हो पेड़ बोले और जानवर सजदा करे बारकल्ला मर जाए आलम तेरी दरबार मुस्तफा की दरबार रे वने झुकी सजदा कन अने त मर जे पेट में निटा ही ना आओ तो के भी मंजी कढे करी सलाम कियो चाचा को छोड़ू गल है तो थुकल दा मानू के भरे तो सके अरे तू गल है तो तुझे बात मु थुका निकरन मुस्तफा गल है तो नूर जो लाई चु निकरन कयत ल जुदर मुस्तफा गल हैदा मुर्कदात मदीने पाक जो उदाई भी तू रोशन रोशन थी वेंदी हूं अन जुबाब ला यका वला जसदी वला सियाबी मक मुस्तफा जे पदरे ते न रहंदी मगर मुस्तफा जे नूरानी कपड़े ते रहंदी छो इन्हा तकौ अल निजासत मख वेंदी आ मोदी दोस्त मुंहिंजे टोरे ते परोचन जे साग वारे टोरे ते पई खुदा न सठो तो मोहम्मद पाक पाक नबी जे मथो नापाक से कीअं विहारिया और नबी सां बराबरी करण वारा जेका मक किन ते वेहे थी कुह ते सभु मुला जे कुथ ते थी नबी जड़ा तुरी किता है फर्श पर है अर्श पर उसकी गुजर फिर तू ही खुद इंसाफ अगर अंधिए जा तू भी बचे वो तू शराबा बुग़्ज़ की तुझे सीने में बुग़्ज़ नीना लगा प्यान तू शराबा बुग़्ज़ की अरे वो रहमतुल लिल आलमीन फिर किस तरह आए यकीन अंधिए जा तू भी बचर वो मुस्तफा जो बुधो इन नबी नूर हो नम महीना गुजरिया तमा शायर तो बे अन्नी कद अमल तो भी नम महीना गुजरिया तो मुझे खबर ही कान में मुझे वो बेटा नम महीना गुजरिया पेट टू पेट जड़ो मुस्तफा के पेट में पुत्र पेट वधंदा तो जेड़े मां जेड़े गुह जे गोथरे था जेड़े पेट में 3 महीने जो अमर जो पेट हिती 5 महीने हिती 7 महीने हिती 10 महीने मां भी का तो कुरान पार पढ़ी हे नबी जेड़ो आसी तू हे नबी जेड़ो आसी तो मां भी कट फिरता भाई उसने हर मां के तेल में सूर डाई आ करे तू ते बजादरी में गिरे मगर अमर तुलमा मां शायद तो अन्नी कर हमर
नवा महीना गुजरी आहे त मुंहिंजो पेट पेटनि जहिड़ो अरे पेट वधंदा तो जहिड़े मां जहिड़े इंसान सां जंहिंजे पेट में नूर हुजनि उहे पेट काढो न का खटी शइ जी ज़रूरत न का मिठी शइ जी ज़रूरत मुंहिंजा अजी दोस्त न को उजड़ छो जेको दुनिया ते रहमत करे मोहम्मद अमर जे मथो रहमत न कयो नबी में रहमत लका पाने वाला मुरादे गरीबों की बरना अपने पराए का गम खाने मुसीबत में गए रूपे का जीना मर्द रहमत करे वो पुछ तो पारे दिन सही पुछन जो लेके जी अभी पेट पेटन जो ठाव थी बार भी हुई क्या समझा पई वो तो कीअं ख़बर पई तो पेट आहे कुछ नहीं थोड़ा बाबा समझो वो पाण साठ फरमा था न पैनल यकजत वनो में मुझे निंड भी हो जागो भी हो सुजाग भी निंड भी ॾिठो त मुंहिंजे नूरानी घर जी छत फाटी हिकिड़ो नूरानी शिकिल वारो इंसान गिचे में गारो कई मूं वटि बीठो आहे हथ ॿधूं बीठो आहे चए थो उबुशरी या आमिनतु बिअन्नक क़द सय्यद हाज़िल उम्मत ओ लख लख मुबारक हुजनि आमना मर तो जहिड़ी मां न का जाई न का ॼमंदी चाहे फरमायो त भली लानू मारू हिननि में संजू मारू चाही रोटियूं आहिनि भली जायूं मारू सदू साल माशर जे मैदान में इन्हनि डाज मिलनि बाक़ी ॿियनि वेचारिन ओ जागाई अजाया मावा हज़रत महबूब सुभानी की मावा तो हुसैन शहीद करबला दिया मावा तो हैदर करार दिया अमया का पगदार मोहम्मद मुस्तफा तुझी मां छाते थी मरके भाई महबूब सुभान अमर थी फरमाता 2 साल बुबो दिन अब्दुल कादिर रखे बड़ा पुत्र 2 साल हौलैन कामलैन 2 साल बुबो डिबो पे छड़ाए थी बार थी उम्मत वधी साईं जो हुक्म 2 साल बुबो नमाज मगर मूंखे यादि न आयो जो 2 सालनि में मां बिना वुज़ू जे बुबो तव्हां त हाय है जो कादी आहियो महबूब सुभाणे जा मुरीद आहियो सोचो त सही त ॿार घणा दफ़ा मां को 24 कलाक में थी वठंदो आहे परीक्षा दफ़ा रहंदो नी थधो पुटु असां ॿार तूं त भूख के वरी भूख वरी हानी मां जी बेड़ी मोड़े अरे थधो पुटु परीक्षा दफ़ा न वठंदो शाबस थी अम्मा पारे जी रात सारे जी रात अब्दुल कादिर अध्याय जो रोई वे त पारे जहिड़े पाणी सां वुज़ू कंदी बुबो ॾींदी त पापड़ी निंड पई आहे केर थो नियाणनि जी निंड फिटाए पुट अब्दुल कादिर रोई वे त नियाणनि जी निंड फिटाए अमर ख़ुदा जो कसम वुज़ू करे पाणी ॾे खीर पीआरे त पाक पीआरे पोइ जंहिंजे रग रग में पाक खीर पियो हूंदो उहो अब्दुल कादिर जीलानी न हूंदो त छा हूंदो फरमाए थो पियो मां उन मंज़िल ऐं मक़ाम ते पहुतो आहियां जो वल शफ़त औरत मुरीदी बिल मशरिक व अन बिल मग़रिब लसतरतुहा मुंहिंजो मुरीद ओभर में हुजे मां ओलह में हुजां मुरीद गणती न कजां रुपए वारे मुर्शिद जो मुरीद न आहे बंगोरे जो मुर्शिद न आहे ॾाढी मुछड़ कूड़ वारे जो मुरीद न आहे अब्दुल कादिर जो मुरीद आहे तकलीफ़ थई ओभर को राड़ करणु कमु तुंहिंजो आहे ओलह को मुंहिंजो खोड़ो हर वक़्तु तुंहिंजे काल चार बीठो आहे जे सॼ ते न पहुचाए त अब्दुल कादिर नालो को न रखियो समझे अल्लाह ये मालूम ना उबुशरी या आमिनत ओ आमना लख मशरिक व अन बिल मग़रिब लसतरतुहा मुंहिंजो मुरीद ओभर में हुजे मां ओलह में हुजां मुरीद गणती न कजां रुपए वारे मुर्शिद जो मुरीद न आहे बंगोरे जो मुर्शिद न आहे ॾाढी मुछड़ कूड़ वारे जो मुरीद न आहे अब्दुल कादिर जो मुरीद आहे तकलीफ़ थई ओभर को राड़ करणु कमु तुंहिंजो आहे ओलह को मुंहिंजो खोड़ो हर वक़्तु तुंहिंजे काल चार बीठो आहे जे सॼ ते न पहुचाए त अब्दुल कादिर नालो को न रखियो समझे अल्लाह ये मालूम ना
हाणे बस उब श्री या आमिनत ओ आमिना लख लख मुबारकूं थी वाधायूं थी जो तुंहिंजे पेट में उम्मत जो गमखार आयो आहे त मां थी पुछां तूं त मुंहिंजे बाबे जहिड़ो न आहीं तूं त मुंहिंजे ॾाॾे जहिड़ो न आहीं तोखे त मां मके पाक ॾिठो ई कोन आहे केरु इन थी सुञाणे छा कि मां ॾाढो आदम सॼे जग जो अबो कब्र में सुतो पियो रब फरमाए त पहिरीं पहिरीं वाधाई मोहम्मद अमर खे तूं मौलाना साहब नबीअ सां बराबरियूं करण वारा तूं जो अमर जे पेट में त मंडी खे हटी मारे में तोखे ॾिसी कई हे सदोरो मां जे पुट में आयो चूते नव महीना गुज़री विया नव नबी आया कि हू करे शोएब अलैहिस्सलाम हज़रत इस्माइल अलैहिस्सलाम हज़रत मूसा अलैहिस्सलाम नव उलुल अज़्म रसूल पाक अल्लाह को मूंखे ख़बर दे पकड़ से 5 मिनट 10 साईं अला जे दिन लोग गुज़ारिया हल अला ये मेला दुखा कौन कहां की चाहिए रंग लगी है साल उम्र मानो दिखरो आवाज अल्लाह जो मोहम्मद जो मौत वादी थे कहीं मोली की तकलीफ की आवाज निकाले कौन करे कौन उन्हें के दीवानी में उते करे सुभान अल्लाह मुदा साईं हाने तो अमर कोई काली छोड़ी देखो किसवा पुराने मिला के पानी ने तो कमा पड़ना पुरानो है ना खबर है मैं के पड़ गया हां मुझे खबर आला मुदा साईं हाने अमर बार लो आए हाने खैर सां अचे तो सही साईं बारिश की रात आहे ऊंधा ही रात आहे सिज लही चुको आहे चंड कोन्हे को सितारा गुम थी चुका आहिनि अमर फरमाए कि हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं हज़रत अब्दुल मुत्तलिब साईं काबे जो तवाफ बीठो पियो करे काबे जो कुंजी बरदार आहे के तो मां काबे में बीठो आहियां त काबे जे दरो दीवार में आवाज़ आयो त वलदत आमिनत बि मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आमिना मोहम्मद मुस्तफा चयो अथव त मां हिकदम भॻुसि त मां ॾिसां वञी पंहिंजे बचीअ खे पेट त मां ॾिसां त छा ॼाओ आहे ॾिठुमि ॿाहिरि निकितुमि त काबे जो दरो दीवार मोहम्मद जे घर ते सजदा करण जो काबे का भी काबा है वो रोजा है मोहम्मद मुस्तफा जो रोज़ो सुभान अल्लाह बाबू साईं ॻाल्हि पिया कनि मूंसां साईं क़िबला दामत बरकातुहुम हे आज तो 5 10 20 साल साईं जे सां गॾु हलियो सफ़र हलियो ख़ुदा जो कसम ॻाल्हि पिया कनि त मदीने पाक में मोल छा वेठोसि मां शहर वारनि जी आदत थींदी आहे जनाज़ो को मरंदो आहे त खणी ईंदा आहिनि हरम पाक में पेश मां पढ़ंदो आहे नमाज़ हरम पाक में जो खणी पिया अचनि जनाज़ो त मुस्तफा जी दरबार में थी अलाए केर वेठा थी गौस कुतुब के किरोड़े वेठा के फेनिया कासे कुतो जा कुत्ता जी खुदा जो कसम त बोल अलाए छा आहे कुतनि जो रे छा आहे अरे उहे कुत्ता जेके सुता पिया आहिनि हाजी सगोरा वञो था लटा ॾियनि था कंधनि ते चेलियुनि ते त पाकिस्तान जे कुतनि वांगुरु भौंकनि था कल्ब मथे करे चवनि था त माण्हू मोहम्मद जा महिमान आया मोहम्मद बता मुस्तफा मां के राण न ॾे मुंहिंजा असीं दोस्तो कुतनि जहिड़ो मुला अदब बि कोन खुदा साईं मूंसां ॻाल्हि पिया कनि त तकीर पिया कनि सखर में अॼु मौज अथनि फुटियो और साहब खणी विया जनाज़ो मजदूब हिकिड़ो वेठो मजदूब सही बाबा कम मिन अश अक अकबर मदफून बिल खौफ लौ अक़सम अल्लाह ला अबरहु मजदूब उहे आहिनि जो ज़बान सां जेके चवनि नी ज़बान सिधो न भरंदो ख़ुदा कानून बदिलाईंदो पंहिंजो आस्किन ज़बान न बदिलाईंदो खाक सारान जहां हाफ़िज़ फरमाए दीवान हाफ़िज़ खाक सारान जहारा बहिकारत मन गिर सिकदानी के दरी गिरद सवारे मता मिट्टीअ में सॼे मिट्टीअ खे वारी न सम्झ मता वारीअ में के सोन जा ज़रा बि पिया अल्लाह का प्यार हे लखे ख़ल्क़ वेठा क़ुरान जो कसम हदीस शरीफ़ बाबूबंदी त जाते 40 जमात उते हूंदा आहिनि हिकिड़ो वली हूंदो आहे अरफा जो मैदान लॻे बिल्कुलु मां जहिड़ा चोर डाकू वेठा आहियो
के चदरा जो किचे में कारो करे पुलर के परचाण वारा बैठा हूंदो तेरी हथ सिधा थी वेंदा त ता वलियन जे सदके असा गुनाह कर असा पार सुभान अल्लाह खुदा ही उनको लेता है जिन्हें अमाल के अच्छे गुरु को आप लेते हैं ये आदत है वो रानी की आदत अरे जाहिद तो बख्शे जाए तो जाहिद तो बख्शे जाए और गुनहगार मुंह तके जाहिद तो बख्शे जाए गुनहगार मुंह तके ए रहमत खुदा तुझे ऐसा खुदा जी रहमत ये लेकर गुनहगार के गंढी में मजा अरे केड़ी बिगाड़ कर ठाई दी खल बजा मजदू में कर खालू कढो अलैहि मलाइकतुन नार जहन्नम जा मलाइकन के गुर्द हणदा अचन ता है रहमतुल्लाह अलैहि रे काढे दाड़े छड़े अडोला तो अखिल वारो को मत हो न के चले आज तो है कि गति में झूठी दाया अंदर जो आया तो उन्हें चरे सही बुझना होगा चरे कपड़ा बदलाया दारू के जनाजे में शरीक अरे अब बोले के बुद काफरा गुनहगारा मलाइका गुर्द था हिंसा हाने उठो ई भला हो तू नमाज की मान जॾहिं हे पढ़े हो त कुझु न हो जॾहिं हिते आयो किथां त मोहम्मद मुस्तफ़ा ॿाहिरि निकिरी आयो मूंखे चवणु लॻो त भला मुंहिंजनि मतायुनि जी कल कॾहिं को साल थिया डोरा पाॾेई साजन बोई थक विधो किनो तॾो न कबो रहमतुल्लाह आलमीन जे दरवाज़े ते दरवाज़ो अर्ज़ कहिड़ो डाले वेंदो वॾकार गुनहगार बद सही चोर सही मुजरिमो नाकार सही ऐं मैं कैसा ही सही हूं तो करीमा तेरा किस्म तो मोहम्मद जी ज़ात पर जनाज़े नमाज में शरीक हुजो वो मां के रहे तो जनाज़े में शरीक न थिया हाँ मुंहिंजा दोस्त रहमतुल्लाह आलमीन मुस्तफ़ा जी ज़ात पर शाम जो ॾींहुं साईं जॾहिं मोकिलाइनि पिया मलाइक असाबनि खां असाबनि जो क़िबला क़ुरान ते ॾेई था वञो रहमान बि ॾेई था वञो नमाज़ा बि ॾेई था वञो रोज़ा बि ॾेई था वञो ज़कातूं बि सेखारियूं था वञो इबादतूं बि सेखार मगर सोनो चेहरो त खयूं था वञो वो कड़ू दीदार क्यों चेहरो मुस्तफा जो तो लांत मसन साईदा फरमान पिया त मरआनी फक़त अल्लाह के मुस्तफा जे चेहरे जो दीदार क्यों ते रब जो दीदार सुभान अल्लाह हां से मुझे अजीज दोस्तों साईदा फरमान पिया असां ने कबला बतो जो चेहरो का खुल सदा से पर क़यामत दी तेरी उठंदा से सा शर दे ॾाड़े कब्रन मो त पुट जी जात न कंदा से जी जात न कंदा से दोस्त पुछदा से तो मारू मोहम्मद जी जात कंदा से मेहरबानी करे ॿुधा तो काथे बोलियो 10% जात न से त साईं फरमा तव्हां नबियनि जो सरताज आहे मूंखे नबियनि जो विच में न ॻोल्हिजो मां रसूलनि जो अॻुवान आहियां मूंखे रसूलनि में न ॻोल्हिजो सिद्दीक़नि शहीदनि में न ॻोल्हिजो काथे ॻोल्हिजो मथे उघाड़ा ॾींहं नहाड़ा जेके रब छॾे ॾिनो आहे मां मोहम्मद जे विच में मथे उघाड़ो बीठो हूंदो वॾा वण वणकार जा जितना का सुधन नीला उसे अदू अब्दुल लतीफ जे कया है जिन हीला जित कुर्म न कबीला उसे रबर रस जाए हाँ मुझा सोना अरे रोब कुर्मदार के मिलवा जो अबो छड़े अमर छड़े पर रब भी छड़े ॾींदो क्या मजदार वमताजुल यौम अॻिते हम जी मौसा जुदा थी वियो मारा खुदा मुंहिंजा बाना लायो खुदा बेज़ार अबो बेज़ार अमर बेज़ार मगर रब जा मौला जे तू बेज़ार थिया हाणे तू मां विरहांगो था कयूं तू मां विरासत था कयूं असालु लिल्लाह वतालु ली सालिह बाना तू देखण पतकार मां मोहम्मद के खुदा जे कहर के ठाण वारो मोहम्मद मुस्तफा थींदो क़यामत जे ॾींहुं सलाह शरीफ़ पढ़ंदा कहीं भी ज़माने जे औरत के ॿार ॼमंदो आहे न साईं पोइ पुछंदियूं पाणे ओड़े वारी अॼु तो छा जाओ पोइ जवाब ॾींदी आहे
पुत्र जा बस बगल अगर आमना साण को सॼे पाड़े ते पुछो अॼु तोखे छा जाओ खुदा जो कसम जाओ त पुटनि जो सरदार हो मगर काथे भतीजा हाई साहब लफ़्ज़ कोन्हे त अमड़ चयो मूंखे पुट जाओ अमड़ चयो त न कद ख़र्च में नूर मुंहिंजे पेट मां नूर निकितो अमड़ जो अक़ीदो इहो थो मगर हे हरामी तोखे मां अक़ीदो न आहे पीउ मां जो बेफ़रमान अमड़ चए थी भई त कद ख़र्च में नूर हे बि नूर आहे लाइट आहे मेल ते बि लाइट न वेंदी मगर मुस्तफ़ा जी लाइट कहिड़ी अदात लहा शाम जो मुल्क 480 मैल पंधो मके खाऊं साण चए थी त ऊंदाही रात में झूपड़ीअ पंहिंजे में सुती पई हुअसि मुस्तफ़ा जे नूर में शाम जा महलात मके फरमातो त माणिक मिट संदो में ऊंदाहीअ में सोच लो अक्षर वेल हिसाब में छॾे न वेंदो चल सारे सॾु कंदो मिको यार लुके चधनी आला हज़रत फरमाए त खुर्शेद था किस जोर पर भला सिज बि ॾाढो ज़ोर ॾे निकितो त मां सॼे जहान खे थो चिमकायां खुर्शेद था किस जोर पर और बढ़ के निकला था कमर चंद्र भी जोड़िए तो जोर दे निकतो तो मां भी सजे जहान के तो चिमकाया पर बेपर्द जब ये रुख हुआ तो ये भी नहीं वो भी नहीं जो मुंह तो न तो को सिजो चंद्र न हो मोहम्मद मूलो बेचाई ताल मा तो सही से सिज उभरन 84 चंद्रन बिल्लाहिरिया पिरन मां सब गुसाइन मुझा साईं खान फरमाई थी भाई सही ॻाल्हि पुछो हां मुझा साईं मां मता मरी वे तो जा पे त मुलाक़ में हां जी बात मुस्तफा ने बुधाई वना अल्लाह जो दर्द ते बुधाई वना सूर ते बुधाई वना वाह साईं हां यार सूर ते बुधाई वना मुझा अजीज दोस्त बेशक साईं थी फरमाए भाई तो मां सॼी पाड़े के देस अदी तेरा की आया अलड़ आया सस काने निणान काने अमड़ काने जम में ये कमी थी उन तहां पाड़े क्यों आयो परेशानी आयो मां के दिल सूरत ने को सज जान मुझी मददगार करे आप समझो ना मदीना को टिटो देगी तो सुने दे नहीं थी सब सुना दार में गयो चुप कर सुने के हाय हाय खान फरमाती खड़ी खन गुजरी बाड़ियों दी रात साथ सजो घर मुझो नूर सां भरपूर रे और तू मुझे वेठो आयूं मां पुछो मां त मन अंतुन न वमन ऐन अंतुन मवाब केर आयो काथो जायो ठिकरी वधी मां त सुना रे न त मदादी हवा अल्लाह बा जग जी अमड़ तू छो आईया जग जी अमड़ छो आईया मुबारक जने आई है तो के अचो जा दे सलात पढ़ो सलात शरीफ नाम बगानी कया जो इजाजत गाड़ी हवा यहाँ है बबियूं केर कि तू पाण पुछे न अमर तहां केर आयो फिकिरे जो त मुंहिंजो नालो आसियत आहे फिरौन जी घरवारी आहियां 14,000 साल थिया लॻे मां फोत थी चुकी आहियां हीअ ॿी केर आहे हे बीबी मरियम 600 साल तोखो अॻु में मां गुज़री चुकी आहियां छो आयो आहियो तुंहिंजे पेट वारो जेको महबूबा उहो असांजो घोट आहे अरे घोट ॼाओ ई कोन्हे कुआरियूं 15,000 साल पहले ही है 14,000 साल पहले लाऊ जाएगा तो दूल्हा ही पहले था अब नहीं है
वल आखिर वल ज़ाहिर वल बातिन वहुव बिकुल्लि शै महबूब अग में भी हो न अव्वलुल अंबिया नबी कोई कोन हो मोहम्मद हुयो हवा नहीं मोहम्मद हुयो अमर नहीं मोहम्मद हुयो बाबो मोहम्मद जो न हो मोहम्मद हुयो आदम न हो मोहम्मद हुयो ग़िज़ाऊं न हो मोहम्मद हुयो सिज न हो चंद्र न हो मोहम्मद हुयो हुयो मां त राणियूं आहियूं पंहिंजो घोट ॾिसण आयूं आहियूं चङो ख़ुदा जी कुदरत सुहिणो जो आयो ख़ैर सां सही ख़ुदा जो दिल खैंचा कुझु इस निराली शान से आख़िर दौर में त मौला कहिड़ो त मोहम्मद नक्शो कढियो थी खैंचा कुछ इस निराली शान से नक्शा मोहम्मद का कि नक्काश अजल खुद हो गया शैदा कहेगी पाण आशुकी पाण आओ मुंहिंजा साईं सैंपल चाहे वन लकड़नि जो वरी ओड़ो ॿिया लखे सभु मगर मुस्तफ़ा जो सैंपल निकितो त ख़ुदा जे कारखाने मोहम्मद जहिड़ो ॿियो मोहम्मद हुयो ई कोन ठाहे सघे ठाहे त मां कान मोहम्मद अबा आदम मिन रिजालिकुम वलाकिन रसूल अल्लाह वफ़ार पूरो थी पवंदो कादरे कुदरत से है ईजाद जुमला मुमकिना मौला तू सब कुछ पैदा कर सके तो पर बना सकता नहीं हम रसूलुल्लाह मोहम्मद मिनल कमर के तो रब पाक जो कसमा त मुस्तफा जो चेहरो 14 जे चंड को वधीक वधीक ये सुपरलेटिव डिग्री आहे गुड बेटर बेस्ट आसन हसीन आसन तमाम सुनो हो मुझे अजीज दोस्तों पिटाई पेरो खणी तो चे त खणी नेण कुमार मां कुर्बान ने पिटाई खणी नेण कुमार मां जा नाद कयाऊं नज़र त सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर खणी नेण कुमार मां जा नाद कयाऊं नज़र त सूरज शाखूं झकियूं कुमाणो कमर तारा कतियूं तार बुथिया देखींदे दिल पर अरे ठको जो हर मुंहिंजे जान बजे त जमाल केॾो सुहिणो मुंहिंजो महबूब हो केॾो सुहिणो ॾमी थोरी साईं पोइ औरतुनि पाड़े वारनि जी आदत थींदी अथव ॾिसण ईंदी महबूब जी ज़ात बाबरकात के ॾिसण करण आयूं पाड़े जूं औरतूं बोढ़ियूं सोढ़ियूं पुराणियूं नाक जी दॿी अचूं हाणे साईं उन में बकवारियूं छोकिरियूं बि केॾा हुजनि दो कुआरियां छोकिरियां भी थी कुआरी कुआरी छोकिरियां उनमें कुआरी के हिजाब थींदो आहे ये न पुछे तूं त सूरज कीअं छा आहे ॿार कीअं ॼणी ये खड़कीरा पुछे त वठ उहे नाते मुल्क ॾिसी वेठूं हा छॾी वेठूं रंग उहे पुछनि कुदरती लजा कुदरती हया ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह अल बिदायत व निहायत किताब लिखे थो पियो त कुआरियूं छोकिरियूं मुस्तफा जो हुस्न जमाल ॾिठो त बेताब थी कुआरियूं न पुछो कुआरी न पुछो त मड़ हिन खे खीर ॾिनो थी छोकिरियूं कुआरियूं न पूछा कि इनको दूध पिलाया है आमना ने चयो त मां पहिरियां त अञा उर में खीर कोन आयो आहे त ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह उहे कुआरियूं छोकिरियूं एॾियूं त बेताब थी पियो जो पेट जो कपिड़ो मथे पेट जो कपिड़ो मथे करे कुआरियूं छोकिरियूं बुबा मोहम्मद मुस्तफा जे वात में था त मारू मोहम्मद बुखो हुजे मुस्तफा उन्नत हुजे वो असां छाजे करायो साईं मर्दान इब्न अल-आवात मन बनी सलीमिन तगड़ ॾींदो मां त कुआरी छोकिरी जे बुबल में थी वियो अणहूद महूद थी वई हाणे मर्दान इब्न अल-आवात मन बनी मां आतका बिन औरतुनि जो बि औलाद आहियां उन्हनि जी मूंखे बुबल कुआरी छोकिरी अथई अमर उथी गुड़ पई विराहे मिठाई पई विराहे
हर को भी रहंदासीं ॿार ॼमण जी मिठाई। अरे भोला बीबी साहब तूं जो कमु न आहे ॻुड़ विराइण तोखे ताक़त न आहे मके में विराइण सॼे कुंडाई में ॻुड़ विराइणो आहे तोखे ताक़त नथी विराए सघे किसी को ताकत नहीं है कि मिठाई बांट सके कोई लड्डू बांट सके मैं मोहम्मद मुस्तफा के पैदा के लड्डू मैं खुद बांट आओ बेशक अरे को जलेबी विराए पुट जी को लड्डू विराए को पुकर बि ॾींदो आहे हाजी कैसर ख़ुशीअ में को हथ बि कंदो आहे पर को वॾो अहिड़ो माण्हू खे लाल करे सॼी खुदाई खे केरु खाराए सघे कंहिंखे ताक़त आहे फरमाए थो बीबी साहब पूरो रख मिठाई रख लड्डू रख सॼे खुदाईअ खे मूंखे मिठाई चई आहे कहिड़ी कद अदनल्लाह फी तिल्क सिन्नत ऐं यहमिल निसाउ दुनिया ज़ुकूरन किरामतल मुहम्मद मोहम्मद सदके सभिनी औरतुनि खे सॼे दुनिया में यहूदियाणियूं नसरानियूं मुशरिकाणियूं काफ़िराणियूं मोमिनाणियूं जेके बि पहिरें भर मोहम्मद सदके सभिनी खे पुट विराए विराए त ख़बर पए न सभु चओ त मोहम्मद सदके पुट मिलंदा आहिनि मोहम्मद सदके पुट मिलंदा आहिनि मुस्तफा जे सदके सारे खुदाई खे पुट मिली छोके छोकिरियूं कोन रहा रहमत आए मुंहिंजा कदम अचे रहम अचे कोन हबीबन के सदके राज खुदावंदा दर्द खां मर्दन जो कुछ मां चयो आहे मुंहिंजा मालिक खा मां जमा के नसीहत जे वास्ते अर्ज़ कयां मुंहिंजा मालिक बीमारी सभिनी खे शफ़ा बेरोज़गारनि खे बरकतनि वारो खुदावंदा उहे कम करा जंहिंमें तूं जो हबीब राज़ी खुदावंदा शाफ़ी जहान जा ईमान ते खात्मो कर मुंहिंजा साईं ज़मीन आसमान जे शांतियुनि को बचा रब्बुल आलमीन आशिक़नि जी दरगाह क़यामत ते आबाद बेटा फैज़ जारी रहे मुस्तफा जी के मोहब्बत खुदावंदा कंहिंजे जान तो कहिड़ियूं ॻाल्हियूं मिले थियूं कंहिंखो कहिड़ियूं ॻाल्हियूं मिले थियूं हीअ ई दरबार जा इश्क़े मुस्तफा से खाले अॼु पुट पंहिंजे सॻे खे रुपयो खुदा वास्ते कोई को सॼो ॾींहुं रोए थो पियो हे लखा रुपया लुटाए मोहम्मद जी शादी करण को चाहे पियो मुस्तफा जी शादी जेको कंदो क़यामत ते शाद आबाद हिन में क़यामत ते न खुटंदो मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो रब जी ज़ात तव्हां सभिनी मुस्लमान खे ख़ुशि रखे हेॾी सारी जमात वेठा आहियो मां तव्हांजो झूनो गुलाम 35 साल को मोहम्मद इश्क ॻाईंदो आयो आहियां मां कंहिं वॾेरनि जो मां तारीफ़ न कई आहे कंहिं वज़ीरनि जी तारीफ़ न कई आहे उते ई आहिनि जिते हे अखियूं अब्दुल लतीफ़ ते मां बि न मटायूं जे दरवाजा आहिनि त कढी ॾां कांगन खे करूं मथे आहले तो पर इस बला में मेरी बला मैं गदा हूं अपने करीब का मेरा दीन पारे ना माने टुकड़ो दीन ना है जो खुशामद कंदो ता टाइम हो जाए था मोहम्मद जो गुलाम आया मोहम्मद सदके सब कुछ मिलो अरे वो बादशाह बस सल्लल्लाहु ताला मेरो बाबे को मिला लगी बना तस्वीर क्यों नहीं
अल्लाहु अकबर।